विरशा में खबर ईंदा हलो त हैंड्स मटियारी ज़िले समेत सॼे सिंध में ॿारनि जी तइलीम स्कूलनि जी बहाली गुरबत बदहाली ख़त्म करण लाइ गुज़िरियल 20 सालनि खां कम करे रही है। हैंड्स तरफ़ां बिना ब्याज कर्ज मतो किस्त गरीब तबके जिन जी आमदनी बिल्कुल घट आहे इन खे फराहम करे रही है। जीअं इहे पंहिंजे पेरनि ते भी मुआशरे जी तरक्की जो हिस्सो बणजनि। अॼु बि हिन प्रोग्राम तहत 270 माण्हुनि खे बिना ब्याज कर्ज ॾिनो पियो वञे। अहिड़ो इज़हार हैंड्स जे सीनियर जनरल मैनेजर रायला रहीम न्यू सईदाबाद में थींदड़ प्रोग्राम के खिताब दौरान कयो। हिन चयो त हैंड्स 3 सालनि दौरान 3000 खां मथे हुनरमंद औरतुनि तोड़े मर्दनि खे बिना ब्याज कर्ज ॾेई इन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारे वरी वापसि बि वठी चुकी आहे। हाणे इन जो दाइरो वधाए 5000 हुनरमंदनि औरतुनि तोड़े मर्दनि के बिना ब्याज कर्ज फराहम कयो वेंदो ऐं मुख़्तलिफ़ हुनरनि जी सिख्या पिण ॾिनी वेंदी। उन मौके ते आसिफ रज़ा लालदीन बलाल ऐं ॿियनि बि खिताब कयो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।